नाज़रीन, मोरो में इंतज़ामिया की बेध्यानी सबब हदकलिन जो आज़ार वधी वियो आहे, जंहिं करे शहरी तकलीफ़ुनि खे मोड़ण ते मजबूर आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अयाज़ सोलंगी। मोरो में हद दखलियूं वॾे पैमाने ते वधी वियूं आहिनि। शहर जे मेन रोड, शाही बाज़ार, रेशम गली, मोबाइल मार्केट, बांदी रोड समेत ॿियनि इलाइक़नि में दुकानदारनि पंहिंजे दुकाननि अॻियां मसवाड़ ते संदल, केबिनूं, रेड़ा रखाए मुकमल तौर रस्तो बंदि करे छॾियो आहे, जंहिं करे शहरियुनि खे अच वञ में सख़्तु तकलीफ़ थिए थी, पर को बि तदारुक करण वारो न आहे ऐं पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे, जंहिं सबबु हितां जा रहवासी सख़्तु मुश्किलातुनि में आहिनि। ट्रैफ़िक जो आज़ार वधी वियो आहे। इन सिलसिले में शहरनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हाणे हालत इहा आहे त बाज़ार में तव्हां मोटरसाइकिल ठहियो पर पंध बि माण्हू लंघण लाइ, फैमिली आहे, कंहिंजा ॿार आहे, को बच्चो आहे, लंघण लाइ परेशान आहे। डीएम साहब आहे, एसी साहब आहे, हिते अचनि था, पाण अचनि था, सभु शोकेस खणी मथे था रखनि, हू गुज़री था वञनि बाज़ार मां त वरी साॻा मथे था रखनि, हेठि था रखनि, कारोबार था कनि। हदखलियुनि जे ख़िलाफ़ कोई एक्शन खयो वञे जीअं असां बि रोज़गार करे सघूं। हिते सियासी माण्हुनि जी भर्ती थियल आहे, सियासी तौर ते माण्हुनि जा ऑफिसर रखाया विया आहिनि। मोर जी सूरत आयल आहे, तव्हां खेड़ा मार्केट में ॾिसंदो, विच ते हिकिड़ी इंक्रोचमेंट ठहियल आहे, नालनि जे मथां, गटरनि जे मथां ठही पई आहे। को बि ज़ाहिर कोन्हे, को मेन रोड ॾिसो, दादू चौक ॾिसो, तव्हां बांदी रोड ते ॾिसो, माण्हू ॿाहिरि माल रखियो वेठा आहिनि, न SDM जी मुदाख़लत आहे, न TO में हिकिड़ो आयो आहे, उहो सॼो ॾींहुं पंहिंजे घर में वेठो आहे। जंहिं जंहिं जॻह तां ट्रैक्टर लंघंदा हुआ, ट्रालियूं लंघंदियूं हुयूं, ट्रकूं लंघंदियूं हुयूं, अॼु तां रक्शो माण्हू लंघे साह कोन थो करे। हिकिड़ा ओबाश माण्हू आहिनि, उन रस्तनि ते वेही पंहिंजा ठेला आणे छॾिया आहिनि। दुकानदारनि आॾो दुकान जे पंहिंजा ठेला आणे छॾिया आहिनि। रक्शे वारनि जो, गॾ वारनि जो अचणु शहर में, उन्हनि जे हल में माण्हुनि जा ॾोकड़ निकिरियो वञनि। आला हुकुम खे चई थकिजी पिया आहिनि, को बि हिन जो तदारक करण लाइ तयारु न आहे। हितां जी मौजूदा हुकुमरान जेके बि आहिनि, ऑफिसर तबको आहे, सभु कुझु ॾिसे थो, पर केरु चवण वारो कंहिंखे न आहे। अगरि कंहिंसां एमरजेंसी थी वञे, को डॉक्टर ॾे को मरीज़ खणंदो वञे, उनखे बि जाइ पूरी कान थी मिले। दादू रोड थियो, मेन रोड थियो, जेको बि इलाइक़ा आहिनि मोरे जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके मेन आहिनि, रेशम गली थी, मोबाइल मार्केट थी, अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके माण्हुनि खे और ज़ात खे बि रस्तो कोन थो मिले। ॿिए तरफ़ मुख़्तियार कार मोरो ऑफिस में मौजूदु न हो, जंहिं करे संदसि मौक़ुफ़ न मिली सघियो। हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ज़िले इंतिज़ामिया तोड़े सिंध हुकूमत फौरी तौर ते नोटिस वठी मोरो शहर में जेको हद दख़लियुनि जो आज़ार आहे उहो ख़तमु करायो वञे, त जीअं हितां जा रहवासी बहितर तरीक़े पंहिंजी ज़िंदगी बसर करे सघनि। कैमरामैन जुमन सोलंगी सां गॾु मोरा अयाज़ सोलंगी, आवाज़ टीवी न्यूज़ मोरो।